अब्दुल रज़ाक आबिद लाखो साहब वगण जा उन्हनि जॾहिं ॿुधो त मूंखे हिते दावत आहे ऐं हिकु प्राइवेट स्कूल जे ॿारनि खे इनाम ॾिना था वञनि त उन्हनि जी बि ख़्वाहिश हुई त इन्हनि ॿारनि खे आऊं बि मुबारकबाद चवां। ऐं असांजा सलीम सिंधी साहब जेके लतीफ़ सरकार जे अङण ते अङण खां आया आहिनि, पाण उस्ताद आहिनि, त ही उस्तादनि ऐं शागिर्दनि जो प्रोग्राम आहे। सभ खां पहिरीं त आऊं चवंदुसि त जस लहिणो साईं अब्दुल ख़ालिक जमाली साहब जंहिं अहिड़ो ख़ूबसूरत मंडल मचायो आहे, अहिड़ो ख़ूबसूरत स्कूल क़ाइमु कयो आहे जंहिंमें जिते तालीम जूं सहूलियतूं आहिनि उते ॿारनि जे लाइ झूला बि आहिनि, पार्क बि आहिनि ऐं तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत माहौल आहे। नज़र अचे थो थोरे जो असां खां लेट थी महिमाननि जे आदर भाव जे करे, जंहिं लाइ आऊं माज़रत ख़्वाह बि आहियां तव्हां सभिनी वटां। ऐं एतिरो ॿारनि जा टेबलोस या कुझु शयूं ॾिसी न सघियो हुउसि, पर जंहिं हिकिड़ी नंढड़ी असांजी न्याणी तक़रीर पेश कई उन मां ई अंदाज़ो थी पियो वियो त ॿारनि में केतिरो टैलेंट आहे, केतिरी ॾात आहे, केतिरी सलाहियत आहे। ॿी ॻाल्हि, कल्ह राति हिकिड़े स्कूल जे फंक्शन में मूं अर्ज़ु कयो हो त मुंहिंजो हिकिड़ो ख़्यालु आहे त कंहिं बि इलाइक़े खे बैकवर्ड या पोइते पियल चवणु न घुरिजे, पर हीउ इलाइक़ो त ख़ुदा जी बस्ती आहे। ख़ुदा जी बस्ती बैकवर्ड कीअं थींदी? सो इहो जॾहिं हिन इलाइक़े जो नालो ई ख़ुदा जी बस्ती आहे त पोइ ख़ुदा जी बस्ती त बैकवर्ड थी नथी सघे। अलबत्त इहा ॻाल्हि अलॻि आहे त असांजे उणाइनि जे करे असां में जेका हिकिड़ी ईअं चइजे त माना ख़ुदगर्ज़ी आहे, इज्तिमाही सोच न आहे, हिक ॿिए जे लाइ हमदर्दी जो जज़्बो न आहे। उन जे करे इहे हालतूं थियनि थियूं जो वागधणी जॾहिं ॾिसनि था त हिते को पुछण वारो कोन्हे, को लुछण वारो कोन्हे, को पुछण वारो कोन्हे, त पोइ रोड रस्ता बि ज़बून टुटल फुटल रहनि था, पाणी जूं सहूलियतूं बि मुयसरु नथियूं थियनि, स्कूल ऐं तइलीमी दरसगाह जेके आहिनि उन्हनि ते ध्यानु नथो ॾिनो वञे, पोइ इहे सभु हालतूं पैदा थियनि थियूं। त माना बुनियादी तौरु किन इलाइक़नि खे पसमानदा रखण में बि असांजो पंहिंजो अमल दख़ल ऐं किरदारु आहे। ऐं ॿ टे ॻाल्हियूं तव्हां सां कंदुसि, थोरो इहा गुज़ारिश ज़रूरु कंदुसि त जेकॾहिं तवजो हुजे त फ़ाइदे में वेंदी ॻाल्हि। उहो हिकिड़ो महिमान किथां मटियो, हिकिड़ो लतीफ़ो आहे त महिमान खां उहे जेके घर धणी हुआ, मेज़बान हुआ, उहे नावाक़िफ़ हुआ त महिमान जी ख़्वाहिश छा हूंदी। सो हुन पंहिंजी ख़्वाहिश बयानु कई त मुंहिंजे लाइ हे खाधा हुजनि, हे खाधा हुजनि, हुन हिकिड़ी वॾी डिघी लिस्ट पेश कई। त मेज़बाननि चयो साईं इहो सभु कुझु हाज़िर कयूं था, पर तव्हां वञो कारे था? चई आऊं हेॾां वञा थो फलाणे हंधि। चई वापसी कॾहिं थींदी? वापसी फलाणे ॾींहं ते। भला वापसी छो था पुछो? चयूं हिन जे लाइ त जीअं असीं हुन ॾींहुं घर बंदि करे केॾां हलिया वञूं। सो मुख़्तसर लफ़्ज़ चवण खां पोइ ॻाल्हि जॾहिं डिघी थी वञे त हिकिड़ो अजीब थो लॻे। सो इन करे वॾी ॻाल्हि कोन्हे, कभी मक़सद जी ॻाल्हि मुख़्तसर इहो। दोस्तनि इलाही ॻाल्हि कई, एॾी वॾी ॻाल्हि कोन्हे। ॾिसो, ख़िदमत इंसान जो फ़र्ज़ु आहे, जंहिंखां जेतिरी बि थी आहे उन ते अलाह जो एहसान आहे। इहा अलाह जी तौफ़ीक़ आहे, माण्हू जो पंहिंजो उन में को कमाल कोन्हे। जेकॾहिं असांजो को MPA MNAs, असांजो को उम्मीदवार, असांजो वज़ीर मिनिस्टर, असांजो ऑफिसर को बि जेकॾहिं ख़िदमत करे थो त उनजो को असां ते एहसान कोन्हे। हुनजे मथां इहो असांजो फ़र्ज़ु आहे, हुनजे मथां असांजो इहो हक़ु आहे। असां वटि ज़माने में अहिड़ो अजीब ख़ुशामदी माहौल पैदा थी वियो आहे त जेकॾहिं को थोरो कंहिंजो को कमु थो करे, ऑफिसर को उम्मीदवार, त माण्हू हुनजे गीत ॻाइण में लॻी था वञनि। हालांकि इहो बिल्कुलु उबतड़ आहे, हुन को कंहिंजे मथां एहसान न कयो आहे, हुन पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो आहे। पर जे असां माण्हुनि जेकॾहिं कंहिंजी ख़िदमत कई आहे, साईं अब्दुल ख़ालिक जमाली
बच्चन जे तालीम जे लाइ ही कोशिशूं वरितियूं आहिनि त इहो हुन पंहिंजो फ़र्ज़ु निभायो आहे, पाण सुञाणो आहे, पाण मल्हायो आहे, पाण खे हुन हिकिड़ो हक़ीक़ी ख़िदमत गुज़ार साबित करण जी कोशिशि कई आहे। ही कोटड़ी जी एरिया, ही साइड एरिया, ही ख़ुदा जी बस्ती, इलाही नाला आहिनि। इलेक्शन जे ॾींहंनि में थोरो असां ईअं ॾिठो हिनखे, न त हिननि इलाइक़नि खां असीं इलाही अणवाक़िफ़ आहियूं। हिते वॾी ज़रूरत आहे ख़िदमत जी। मूं ॿ ॾींहं पहिरीं कंहिं स्कूल जे प्रोग्राम में चयो हो त ही जेके प्राइवेट स्कूल हुजनि या सरकार जा ख़ानगी स्कूल हुजनि या सरकारी स्कूल हुजनि, उन्हनि में माण्हुनि खे वॾो मौक़ो आहे त उहो ॿारनि जी तरबियत कनि। ॾिसो, दुनिया जे अंदरि जेतिरियूं बि सुजाॻियूं आयूं आहिनि, जेतिरियूं बि बहितरियूं आयूं आहिनि, जेतिरियूं बि तब्दीलियूं आहियूं, उन्हनि में स्कूलनि जो, उस्तादनि जो, शागिर्दनि जो हमेशह वॾो रोल रहियो आहे। तारीख़ी तव्हां ॾिसंदव, साईं लाशरी साहिबु हिन ॻाल्हि खे सम्झो था त ही हिकिड़ो वॾो मैदान आहे तव्हां असां वटि। असां हिन इलाइक़े में जॾहिं एंटर थियासीं, मूं हिते पंहिंजे तंज़ीम अब्बास फाउंडेशन जो यूनिट बि खोलियो, पर बदकिस्मती सां जेके असांखे माण्हू मिलिया उहे कमु करण जहिड़ा न हुआ, इन जे करे असां उन ॻाल्हि खे उते ई ख़तमु कयो। पर हाणे जॾहिं ही असां उस्ताद बिरादरी, हे स्कूल, ही इदारा ॾिठा आहिनि त असांखे के उमेद जा किरणा नज़र पिया अचनि त इन्हनि दोस्तनि सां गॾिजी असीं ख़िदमत जो कमु करे सघूं था। जीअं हिन दोस्त असांजे अनाउंसर, माशाल्लाह हिन जी शाइर व शाइरी पढ़ण जो अंदाज़ तमामु टैलेंट वारो आहे, आउं हिनखे जस्तो ॾियां। इहा अलॻि ॻाल्हि आहे, सदारती ज़िम्मेवारी मूंखे ॾिनी वई आहे, इन जे करे एतिरो चवंदुसि त बैतनि में किथे किथे थोरियूं घणियूं चुकूं ज़रूरु आहिनि, पर उनजो अंदाज़ जेको टैलेंट आहे उहो तमामु दाद ॾियण जे लाइक़ु आहे, उनखे जस हुजे। उन सां गॾोगॾु जेको बि हिते मवाद पेश थियो आहे, सभु कम जूं ॻाल्हियूं थियूं आहिनि। साईं लाशरी साहिबु मुख़्तसर ॻाल्हि कई, तमामु ख़ूबसूरत। साईं मुबीन सिद्दीकी साहिबु तमामु कम जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। साईं हाणे बुज़ुर्ग असांजो ॻाल्हाए वियो, स्कूली प्राइवेट स्कूलनि जो अॻुवाण आहे, तमामु सुठो ॻाल्हाईं। सभु गौर तलब ॻाल्हियूं आहिनि ऐं अमल करण जोगियूं ॻाल्हियूं आहिनि। कोशिशि कजे इन्हनि ते अमल कजे, इन मां फ़ाइदा थींदा असांजे स्कूलनि खे, इदारनि खे, असां बि पंहिंजे तरफ़ां। ऐं इहो चाहींदुसि त जेको फस्ट नंबर ॿार आयो आहे सॼे स्कूल में, साईं हुनखे सलाहियो। ऐं चाहींदुसि त साईं अब्दुल ख़ालिक साहिबु पंहिंजे हथनि सां उनखे इहे इनाम ॾियनि, ताड़ियूं थी वञनि। उन सां गॾोगॾु केजी ऐं नर्सरी जा जेके ग़रीब ॿार हुजनि, उन्हनि मां साईं असांखे के बि चूंडे ॾींदो, 10 ॿार जेके वधीक होशियारु हूंदा, असीं उनखे ईद जा कपिड़ा ॾींदासीं इंशाअल्लाह। उन सां गॾोगॾु असांजे स्कूल में जेके बि असांजूं भेनर लेडी टीचर आहिनि, उन्हनि खे इंशाअल्लाह ईद जी ख़र्ची एडवांस में 500 रुपया इनाम पंहिंजे ADF जे तरफ़ां ॾींदासीं ऐं आउं साईं अब्दुल ख़ालिक साहिब जे हवाले कंदुसि, पोइ उहे तव्हां ताईं इंशाअल्लाह पुॼाईंदा। उन सां गॾोगॾु अॻिते जेको साईं ही ऐलान कयो त असां इनामी सिलसिलो रखंदासीं, मुंहिंजा भाउ तव्हां बिल्कुलु इहो रखो सिलसिलो, असीं तव्हां सां गॾु हूंदासीं इंशाअल्लाह। जॾहिं बि तव्हां जंहिं बि ख़िदमत जे कम में इहो ॿारनि में इनाम ॾियण जो मरहलो या जेको हूंदो सिलसिलो, जहिड़ो हाल हूंदो, हाल हबीबा पेश पीरीं असीं तव्हां सां इंशाअल्लाह गॾु हूंदासीं। पाण सभु गॾिजी हिक ई पंध जा मुसाफ़िर आहियूं, पंहिंजो हिकिड़ो ई मक़सदु आहे। यकीन कयो ही एॾो असांखे ख़ूबसूरत मैदान मिलियलु आहे बच्चनि जी तालीम ऐं तरबियत जो। इहे गुल जेके अलाह साईं असांजे हवाले कया आहिनि, इहे नंढड़ा मैसूम बचड़ा, इहे इंशाअल्लाह अॻिते हली वधी विझी वॾो वण थींदा, उन्हनि मां कई गुल फुटंदा, उन मां कई सुरहाण ऐं ख़ुशबू फैलिजंदी ऐं मुआशिरो मुहतर थींदो इंशाअल्लाह ताला। मूंखे वॾी उमेदु आहे अहिड़े ख़ूबसूरत स्कूल ते ऐं वरी बि हिकु दफ़ो ॿीहर साईं अब्दुल ख़ालिक जमाली साहिब खे जस ॾियां थो। उन सां गॾोगॾु स्कूल जी लेडी वाइस प्रिंसिपल साहिबा, उनखे बि जस हुजे, सभिनी उस्ताद ख़ासि करे असांजे कंपेयर साहिबु दोस्त जेको अहिड़ा टैलेंट वारा उस्ताद जॾहिं हूंदा जंहिं इदारे में, त इंशाअल्लाह उहो इदारो यकीनन ॿारनि में बि उहे सलाहियतूं पैदा कंदो
ऐं ॿारनि में तक़रीरी मुक़ाबला तव्हां रखायो कंपेयरिंग, ऐं पाण बि मुंहिंजो बि कंपेयरिंग जो ई शोबे सां घणो वास्तो पए थो, त उनजे करे तव्हां इहे सिलसिला रखो। इनशाला असीं तव्हां सां इन मामलनि में भरपूर नमूने सां तावन कंदासीं, साथ ॾींदासीं पाण गॾिजी। तव्हांजी वॾी महिरबानी ऐं अलाह साईं ख़ुशि रखे। तव्हां सां दुआऊं, मोहबतूं, हमदर्दियूं इनशाला गॾु आहिनि, गॾु रहंदियूं। सभिनी जी वॾी महिरबानी।